बरसात बाद तबाह थियल रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुकूमत जे आसिरे ते अवाम खे मरण न ॾींदासीं। काछे वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत रोड जो कमु शुरू कराए छॾियो। काछे में पियल बरसातुनि बाद टंडो रहीम खान खां भान सैदाबाद ताईं 40 किलोमीटरनि जे मुफ़ासिले वारो रोड काफ़ी हंधनि तां टुटी पियो, जॾहिं त पाणी जे वहकरण सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां घारा ऐं खॾा पइजी विया। रोड्स खाते समेत तक जे चूंडियल नुमाइंदनि खे शिकायतूं करण बावजूदि रोड जो मरमती कमु शुरू न थी सघियो, जंहिंखां पोइ ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत रोड जो कमु शुरू कराए छॾियो। इन सिलसिले में ॻोठाणनि अकबर ख़ान जमाली, राणो ख़ान बिरामाणी, आशिक लाशारी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात बाद रोड जे काफ़ी हंधनि ते खॾा पवण सबबि रोड ते हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुननि ॿुधायो त लाॻापियल इख़्तियारियुनि वटि शिकायतूं करण बावजूदि इख़्तियारियुनि अखि न खोली, जंहिंखां पोइ हुननि पंहिंजी मदद पाण तहत रोड जो कमु शुरू करायो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त इलाइक़े में गाजी शाह जो मेलो शुरू थियण वारो आहे ऐं मेले जे मौक़े ते रोड ते तमामु घणी ट्रैफ़िक हूंदी आहे। उन लाइ हुकूमत जे आसिरे ते वेहण बदिरां हुननि इंसानी ख़िदमत जे जज़्बे तहत पंहिंजी मदद पाण तहत रोड जो कमु शुरू करायो आहे त जीअं इंसानी जानियूं हादसनि खां बचाए सघिजनि। अल्ताफ़ जमाली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, टंडो रहीम ख़ान।